सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु हाला मखदूम हाउस पहुची वियो आहे। मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हाला मखदूम हाउस पहुचंदो, जिते सीनियर सियासतदान मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत कंदो। सैयद मुराद अली शाह अॼु 2 वॻे मखदूम हाउस हाला पहुची सीनियर सियासतदान मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान उर्फ़ गुल साईं जे लाॾाणे ते मखदूम ख़ानदान सां ताज़ियत कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पहुचण खां अॻु हाला में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु हाला मखदूम हाउस में पहुची मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे वारसनि सां ताज़ियत कंदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हाला मखदूम हाउस पहुचंदो, जिते सीनियर सियासतदान मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत कंदो। आगाह कई पिया सैयद मुराद अली शाह अॼु 2 वॻे मखदूम हाउस हाला पहुची सीनियर सियासतदान मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान उर्फ़ गुल साईं जे लाॾाणे ते मखदूम ख़ानदान सां ताज़ियत कंदो।